एक्सप्रेशन जो मैट्रिक क्लास जो चैप्टर नंबर 6 आहे। अलजेब्रिक सेंटेंसिस में जेके वर्ड प्रॉब्लम जिनके आम असां चवंदा आहियूं मोस्टली ही तव्हांजे कंप्यूटर एग्ज़ाम में जेके भी MCQ टाइप ते थींदा आहिनि टेस्ट वग़ैरह त उन में 2 या 2 खां वधीक 3 सवाल अची सघनि था। जेकॾहिं तव्हां रेशियो प्रॉब्लम ॾिसो त उहो वर्ड प्रॉब्लम ते हूंदा आहिनि। तव्हां वर्ड खे सम्झी करे मैथमेटिक्स इक्वेशन ठाहे वेंदो त तव्हांखे जवाबु ईज़ीली अची वेंदो। तव्हां उन्हनि लफ़्ज़नि जेको बयानु थो करे जेके बि वर्ड प्रॉब्लम मिलियल आहिनि त उन वर्डनि खे ॾिसो, उन वर्डनि खे सम्झी वञो सही तरह, तव्हां आसानी सां ठाहे सघो था। हाणे हिकिड़ो सिंधीअ जो मूं मिसाल हिकिड़ो खयो आहे त हिकु वण ते पखी वेठो, हू मथां 4 टोलियूं पखियुनि जूं अची लंघियूं। तंहिं ते वेठल पखीअ मथियुनि पखियुनि खां पुछियो अव्हां केतिरा आहियो? तॾहिं उन्हनि मां हिकु पखी चयो असीं हेतिरा, ॿिया असां जेतिरा, टियां असांजी ॿीण, चोथां असांजो अधु, जेकॾहिं तूं बि ईंदा त 100 थी वेंदासीं। हाणे ॿुधायो त हर हिकु टोले में पखी केतिरा हुया? त हाणे इन लफ़्ज़नि में त लफ़्ज़ त मिलियल आहिनि, त हाणे असांखे ख़बर कोन्हे त केतिरे आहिनि पखी हर हिकु टोले में। 4 टोला हुया, हुनखे बि शामिलु कनि त पाण 100 थी वेंदासीं। त हाणे मैथ वारी लैंग्वेज में जेकर असां हिनखे ट्रांसफर कंदासीं त असीं हेतिरा, लेट सपोज एक्स था खणूं, असीं हेतिरा पखी एक्स था खणूं, ॿिया असां जेतिरा ई आहिनि, पंहिंजो ॿुधाए असीं हेतिरा, ॿिया बि असां जेतिरा, केतिरा आहिनि ख़बर न आहे, उनखे बि असां एक्स था रखूं, छो त हीअ त हिकु आहिनि एतिरा, ॿिया बि असां जेतिरा ई आया, उनजी बि एक्स रखंदी। टियां असांजी ॿीण, ॿीण माना डबल 2x, चोथां असांजो अधु, हिन जो अधु हाफ दियो, अधु केतिरो जो 1/2x, जेकॾहिं जो तूं बि शामिलु थींदे त थी वेंदासीं 100 पाण। हाणे हिनखे एड कयो, 1 ही 2, 2 × 4, 4.5, हिनखे शामिलु कयूं, जेकॾहिं तोखे बि असां शामिलु कंदासीं त पाण थींदासीं घणा 100 बराबरि 100। हाणे हिनखे छॾायो कंपाउंड में, विचों 8 8 1 9 भाङे 2x, हिन 1 खे हिन पासे ट्रांसफर कयो, 100 - 1, ही थिया 99, ही 2 हेॾां शिफ्ट थिया ज़रब थींदा, ऐं ही 9 हेॾां वंड थींदा, 1 9 11 22। त मतिलबु पहिरें जेको टोलो हुयो उन में घणा हुआ पखी? 22। ॿिए टोले में घणा हुआ? 22। टे टोले में ॿीण घणा थिया? 44। चौथे में घणा हुआ? अधु 11। जे तूं बच त शामिलु थींदासीं, घणा थींदासीं? हिनखे जोड़ के 2 2 4 4 4 8 8 1 9 9 1 10, 1 3 3 2 5 5 4 9 9 1 थी वियासीं 100। त लफ़्ज़नि खे तव्हां इक्वेशन में तब्दील कयो। हीअ सिंधी जो हिकिड़ो प्रॉब्लम मिसाल में। हाणे इन्हनि के लफ़्ज़नि खे तव्हां मूं हिकु एग्ज़ाम्पल ॾिना त सम ऑफ 7 and 5, सम जोड़ 7 ऐं 5 जो जोड़ कयो, इक्वेशन ठही हुई, 7 ऐं 5 थिया 12। जेकॾहिं हू चए त सम ऑफ नंबर, सम ऑफ नंबर माना एक्स, को बि वेरिएबल ॾेई सघो था, एक्स वाई ज़ेड ए मतिलबु अल्फ़ाबेट का को बि तव्हां ॾेई सघो, को नालो बि ॾेई सघो था। त असां लेट सपोज एक्स कयो, सम घणो 5, वरी अचो 10 प्लस नंबर घणो थींदो? 10 प्लस एक्स। 6 लेस देन अ नंबर, 6 लेस देन नंबर कीअं थींदो? 6 लेस देन हुजे नंबर खां, मतां इहा ग़लती कजो, 6 - x करे छॾियो, उहो अलॻि कंडीशन में थी अचे। 6 लेस देन नंबर, 6 लेस देन नंबर। अहिड़े तरीक़े सां अ नंबर इज़ डिवाइडेड बाय 3 इज़ 8,
नंबर छा आहे एक्स आहे डिवाइडेड बाय 3 इज 8। क्लियर आहे साईं? इन्हें पिक कटी छो सॼी। हिकिड़ो ई कढी पोइ शेयर कयो पाण में। Half a number is decreased by 12। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे वर्ड ॾिसो, उन वर्ड बाय वर्ड तव्हां उनखे मैथ में ट्रांसलेट कंदा अचो। इक्वेशन ठही हुई सफ़ा सिंपल, ॿिनि स्टेप में तव्हां जवाबु अची वेंदो। पहिरीं ॻाल्हि आहे त उन मैथ जेके अल्जेब्रिक सेंटेंसिस आहिनि त उनजी तव्हां इक्वेशन सेट कयो त मैथ में उनजी इक्वेशन ठहे कीअं थी। हाफ हिकु भाङे ॿ नंबर माना एक्स इज़ बराबर डिक्रीज़ड हिन सां गॾु आहे। डिक्रीज़ माना घटि थिए, छा थींदो माइनस बाय 12। कॾहिं कॾहिं हीअ हीअं त 3 टाइम्स द डिफरेंस of number and 1। 3 times the difference of number and 1। पहिरीं तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झाया पोइ हिन जा प्रॉब्लम पाण कंदा। 3 टाइम्स माना 3 टाइम्स डिफरेंस ऑफ नंबर एंड 1 ब्रैकेट थी एक्स डिफरेंस ऑफ नंबर एक्स माइनस 1। 20 times a number less than 2। 20 times a number less than 2। 20 times a number less than छा खां घटि आहे 2 खां। हाणे एग्जाम्पल था कयूं। फाइव मोर देन 3 टाइम्स a number is 26। what is the value of number? 5 more than 3 times। 5 more than 3 times a number 3 times number more than जे डिफरेंस हुजे आहे त माइनस कयूं, मोर देन पॉजिटिव सेंस जी आहे। 5 इज़ घणो आहे इज़ बराबर 26। हाणे चवंदो व्हाट इज़ द नंबर। हाणे नंबर कहिड़ो थींदो हिते? हाणे हिन मां तव्हां इक्वेशन हीअ सेट थी वियो। हिन 5 खे हिन पासे मोकिलियो 3x हीअ थिया 21 हिन खे कट कयोसि x घणो थियो 7 बराबर। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं द डिफरेंस बिटवीन 4 टाइम्स a number the difference between 4 times a number and 7 कीअं थींदो इहो?
द डिफरेंस बिटवीन 4 टाइम्स नंबर -7 इज़ 5। हाँ तो आसान थी इन 7 खे हेठि ट्रांसफर कयो 4x 5 + 7 थी विया ही थियो 12 4 x बराबर 3 अची वियो। कॾहिं कॾहिं ही वैल्यू हीअं बची सघनि थो अलजिब्रा में फाइंड द x एंड y वैल्यू या फाइंड द सॉल्यूशन सेट हीअं बि लिखंदा आहिनि फाइंड द सॉल्यूशन सेट x + y बराबर 5 2x - y बराबर 7। हिन तरीक़े सां जेकॾहिं तव्हांखे को अची वञे त x ऐं y जी वैल्यू कढो त तव्हां कीअं हिनखे कढंदो। हाणे तव्हां हिते सपोज़ कंदो इक्वेशन ठाहींदो हिनखे ॾींदो इक्वेशन 1 हिनखे ॾींदो इक्वेशन 2। हाणे इक्वेशन 1 मां खणा त ही थियो y जी वैल्यू कढांदो y ही 5 ही एक साथ हिनखे हेॾां थी वियो माइनस में थी वेंदो। हाणे हिनखे मां हिन 2 में थो पुट कयांसि 2x - 7 2x - 5 -2 + x बराबर 7 2x 2 ही ऐं हिकु ही घणा थिया 3x ही माइनस हिन पास शिफ्ट कयोसीं थिया प्लस माइनस आहे त प्लस थी वियो 12 त x जी वैल्यू घणी आई 4। उहा x वैल्यू असां हिते पुट कंदासीं 1 त सॉल्यूशन सेट छा थियो असांजो 4, 1। इक्वेशन ठाहे पहिरीं इक्वेशन मां असां y जी का बि वैल्यू कढूं या तव्हां x जी खणो उहा ई वैल्यू तव्हां हुन सेकंड इक्वेशन में पुट कंदो उन मां पोइ तव्हां जेको सॉल्यूशन सेट हिकिड़ो निकिरंदो त हाणे हिते x y हो हाणे ॿई x जा वैल्यू थी विया तव्हां एड कयो उन खां पोइ तव्हांखे x जी वैल्यू मिली वई उहा वैल्यू तव्हां हिन में पुट कंदो तव्हांखे y जी वैल्यू मिली वेंदी त सॉल्यूशन सेट तव्हांजो निकिरी वेंदो। ये पेज आए ॾियां थो पोइ हुन में क्लियर अथव। The sum of 3 consecutive natural number is 192। बुक में हिंट मिलियल आहे त consecutive जेका नंबर x - 1 x + 1 आहे त उन जो वैल्यू मालूम कयो त तव्हां छा कंदो हिननि जो छा आहे लिखे पुछे छा थो सम थो चए जेकॾहिं डिफरेंस हुजे त हिन में असां माइनस कंदा अचूं हा। हाणे x - 1 + x + x + 1 छाजे बराबर आहे 192 जे बराबर। ही माइनस कटिजी हिते हिकिड़ो ही 2 3x क्या 192 खे तव्हां 3 सां डिवाइड कयो 6 × 18 4 × 12 x बराबर थियो 64। जवाब अञा बि आहे तव्हां हिनखे 64 कयो ऑप्शन में थी सघे इहो बि हुजे ऑप्शन में अञा मुकमल जवाब हुजे तव्हां तकड़ में हिनखे टिक करे हलिया आहियो जवाब हिन जो अञा ॿियो आहे त चए थो कॉन्जिक्यूटिव नंबर आहिनि कहिड़ा उहे ॻोल्हे ॿुधायो मूंखे। हाणे ही वैल्यू तव्हां हिन में पुट कयो x - 1 64 घणा जा
ही 65 थी विया, x बराबर 64, x + 1 बराबर 64, हिन खे हिन पासे कयोसीं 63, त असांजा कॉन्जिक्यूटिव 63, 64, 65, आंसर इहो आहे। When a number is added to 4, the result is equal to subtracting 10 from 3 times of it. What is number? छा कबो हिनखे इक्वेशन सेट कयो हिनखे। when a number is added, जॾहिं हिकु नंबर x added to 4, x + 4, then result is equal to बराबर निशानी to subtracting 10 from 3 times of it, 3x - 10, easy थियो। when a number छा आहे x added plus 4, the result is equal to subtracting 10 from 3 times हिन खां। हाणे आसान थियो तव्हांजे लाइ। हाणे एक्स वारा हिकु साइड कयो त कॉन्स्टेंट वारा ॿिए साइड कयो, तव्हांखे आंसर मिली वेंदो। क्लियर आहे? 3x हिनखे एक्स खे हेॾां मोकिलियो, हिनखे हेॾां मोकिलियो, हीअ थिया 14, हीअ थियो 3x - x, 2x 14 7। When 25 is added to number and a result is halved, when 25 is added to a number and the result is halved, the answer is 3 times the original number. What is the number? In a condition में छा थींदो हिनखे? 25 is added to number x plus 25, add कयो, the result is halved, उनजो अधु, the answer is 3 times the original number, 3x. what is the number? हाणे सिंप्लीफाई कयो, x plus 25, हीअ हेॾां शिफ्ट थियो 6x, हिन पासे हिनखे कयो, हीअ हिन पासे थींदो। जवाबु हीअ x हिन पासे कयो,
6x माइनस x 25, 5x 25, x बराबर 5। क्लियर है? Find the whole number such that twice of its square added to itself makes 10। ताने इन लफ्ज़न इन इक्वेशन के असांखे सम्झणो आहे। फाइंड द होल नंबर, असांखे होल नंबर मालूम करणो आहे। ट्वाइस माना 2 ऑफ इट्स स्क्वायर, नंबर जो जेको स्क्वायर एक्स स्क्वायर एडेड जोड़ कयो इट सेल्फ साॻे नंबर के जेको बराबर थे 10 जे। हाणे हिन खे तव्हां हिन 2x स्क्वायर प्लस x हिन पासे कयो माइनस 10 बराबर 0। हाणे हिन खे ॿिनि तरीक़नि हल करे सघूं था, बाय फैक्टर मेथड, बाय क्वाड्रेटिक इक्वेशन मेथड। क्वाड्रेटिक इक्वेशन जेका आहे माइनस बी प्लस माइनस अंडर रूट बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a। हाणे ही जेको हिते आहे a बराबर आहे 2, b हिन जो कांस्टेंट कोफिशिएंट आहे 1 ऐं c बराबर आहे माइनस 10। हिन खे बाय फैक्टर मेथड असां कंदासीं। 2x स्क्वायर प्लस 5x माइनस 4x माइनस 10। ॾिसो ही जेको अख ए सी ऐं ए पाण खे मल्टीप्लाई कयो घणा थिया माइनस 20। हिन जे विच हिन खे तव्हां ईअं टोड़ियो, तव्हां हिन खे ज़रब कयो त तव्हांजो ही 20 अचे एक्स स्क्वायर, जे एड कयो त साॻियो नंबर अचे। हिन खे तव्हां ज़रब कयो 5 चौक 20, 5x ऐं माइनस 4x 5 चौक 20 एक्स स्क्वायर। इन खे तव्हां एड कयो 5 मां x 4 विया, हिकिड़ो x बचियो, साॻियो अची वियो असांजो। हीअ आहे बाय फैक्टर मेथड। इन वैल्यू खे तव्हां हुन क्वाड्रेटिक इक्वेशन में रखंदो त उहा सॉल्व थींदी, पर उन में टाइम तव्हांजी कंज्यूम घणो थींदो। हिन में तव्हांखे डायरेक्ट अची वेंदो। हाणे हिते छा आहे, x कॉमन कढो, 2x बचियो, 5 बचियो बस। हिन में माइनस 2 असां कॉमन कढियोसीं, 2x प्लस 5, 2x प्लस 5 हिकिड़ी ही ॿई, बाक़ी बचो x माइनस 2। हाणे जो आंसर आहे हिन खे खणो 2x प्लस 5 इक्वल टू 0। हिन खे हिन पासे माइनस 5, हिन खे ख़तमु कयो 2, हेॾा डिवाइड थिया, ही x बराबर 2। हाणे आंसर जेको हूंदो त तव्हांजा फॉर एग्जाम्पल MCQs में अची वञे त ही ॿई हूंदा ऐं ही ॿई अलॻि बि हूंदा। ही हूंदो मिसाल a में हूंदो -5/2 कमा 2, b हूंदो -5/2, c हूंदो खाली 2, d ऑल ऑफ दीज। असां जहिड़ा जवान डायरेक्ट हिन खे टिक करे हलाईंदा, पर इहो आहे न। जवाब तो तव्हां कढियो, पर मथे तो पुछे होल नंबर, लफ़्ज़ खे सुञाणो, होल नंबर तो अचे त ही फ्रैक्शन में तो अची वञे न, तो होल नंबर तो सिर्फ़ 2 थो बचे असांजो, ऑप्शन सी आहे। पोइ चवंदा असांजो जवाब सही हो, तव्हां ग़लति कयो साईं, तव्हां सवाल खे सम्झो ई कोन आयो। तो होल नंबर तो पुछे, टोटल कोन तो पुछे त फाइंड द वैल्यू ऑफ एक्स चया त पोइ तव्हांजो ही होल सॼो जवाब अची वञा, पर हू चवे सिर्फ़ु इहो थो त होल नंबर ॿुधायो, त होल नंबर असांजो ही आहे,
फ्रैक्शन में कोन थो पहुचे, फ्रैक्शन ये आहे फ्रैक्शन में। अॼु जो टॉपिक क्लियर थी वियो असांजो।